The Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. कराची में गुम जानायल नारी दुआ ज़हरा पंजाब जे इलाइक़े पाक पतन मां हथ ज़रियन जी दावा है त पाक पतन में एक ज़मींदार के घर ते छापे दौरान दुआ ज़हरा ऐं संदसि मुबैना मुड़स ज़हीर हथ आया। दुआ ज़हरा जो पसंद की शादी बाबत वीडियो बयान भी साम्हूं अची वियो। बयान में दुआ ज़हरा जो चवणु आहे त खेसि कंहिं बि अगवा नाहे कयो, हू ख़ुशीअ सां घरां निकिती आहे। लाहौर की अदालत अॻूणे DG FIA बशीर मेमण के बेडोही करार ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान FIA तरफ़ां अदालत में पेश कल रिपोर्ट में बशीर मेमण के इल्ज़ामनि खां आजो करार ॾिनो वियो। रिपोर्ट में FIA जो चवणु आहे त जांच में बशीर मेमण मथां लॻायल इल्ज़ाम साबित न थिया। अदालत तरफ़ां आजो करार ॾियण बाद बशीर मेमण उबूरी ज़मानत लाइ दरख़्वास्त वापसि वठी छॾी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के डिप्लोमेटिक पासपोर्ट बदिरां आम पासपोर्ट जारी कयो वियो। नई पासपोर्ट जो मुद्दो 10 साल आहे। ज़रियनि मूजिबि हाणे नवाज़ शरीफ़ कंहिं बि वक़्तु पाकिस्तान लाइ रवानो थी सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत नवाज़ शरीफ़ जो पासपोर्ट रिन्यू करण जी हिदायत जारी कई हुई। नवाज़ शरीफ़ 19 नवंबर 2019 ते इलाज लाइ लंडन वियो हो। मैं सारे अपने कारकुनों के अलावा सब पाकिस्तानियों को कहता हूं कि आपने तैयारी करनी है। इस्लामाबाद में आपको कॉल दूंगा और चंद हफ्तों के अंदर कॉल दूंगा। अभी सारे तैयारी करें और आपने फिर इस्लामाबाद आना है और जब तक इलेक्शन अनाउंस नहीं होते आपने मेरे साथ यहां इस्लामाबाद में बैठना। PTI चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद ना लॉन्ग मार्च बाद धरणे जो इशारो ॾेई छॾियो। वीडियो बयान में इमरान खान कौम के मुखातिब थींदे चयो आहे त अवां सभिनी खे तैयारी हींअर खां करणी आहे। कुछ ही हफ़्तनि अंदरि इस्लामाबाद अचण जी कॉल ॾींदुसि। चूंडुनि जो ऐलान थियण ताईं अवां खे मूंसां गॾु इस्लामाबाद में वेहणो आहे। कानून जी बालादस्ती खां बिना को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सगद माया हमीर शेख। हेडलाइंस ज़माने ठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।